फाके मिली है वार्निंग मिली है। खुदा जो शुक्र कयो जो शेरल वक्त ते पहुंची वियो। केर छड़ाया चे असांजी धीअ खे बगड़ जे चंबे मां। किया है वो? I mean, how is she? सख्त सदमो अथस, शॉक में आहे। बाबा वो हिकिड़ो टपाली हो न जंहिंखे मां घर मां धिकाड़ी कढी छॾियो, वो तव्हां सां मिलण आयो आहे। टपाली? गुलाम टपाली? हाँ बाबा, गुलाम टपाली। अरे बाबा तो पोइ हुनखे अंदरि वठी अच न। तूं कॾहिं कोन सुधरंदे। वञी वठी अचीस। वक्त निकिरी वेंदो आहे पर पछताव जी पीड़ा पोयां छॾे वेंदो आहे। मूं गुलाम सां कुझु सुठो वर्ताव कोन कयो। मूं हुनजी दिल आज़ारी कई हुई। I had hurt him a lot. साईं सलाम अलैकुम। वालेकुम अस्सलाम। भेण सलाम अलैकुम। वालेकुम अस्सलाम। अदा कीअं आहियो? बस हमारे रब जी रज़ा ते राज़ी आहियूं। जंहिंमें हू राज़ी तंहिंमें असीं राज़ी। वाह गुलाम वाह, तोखे आफ़रीन हुजे। असां यूनिवर्सिटियुनि मां कागज़ी डिग्रियूं त वठी छॾियूं पर इल्मु कोन पिराए सघियासीं। इल्मु बि ॾात वांगुरु कंहिं कंहिंखे नसीब थींदो आहे। इट इज़ अ गिफ्ट ऑफ गॉड। तूं वेह न, बीठो छो आहीं? कम प्लीज सिट डाउन। साईं तव्हां मूंखे सुञातो आहे? मां टपाली आहियां, गुलाम टपाली। अरे म्या कीअं कोन सुञातो आहे? हाणे एॾो को पोढ़ो खख बि कोन आहियां। अञा 5-6 साल आहिनि मुंहिंजी रिटायरमेंट में। अलाए जे मूं सम्झो तव्हां न सुञातो आहे। अरे यार तूं वेह त सही। अदा तव्हां वेहो, मां चांहि थी मोकिलियां। नादी तकलीफ़ न कजो, मां 2-3 मिंट विहंदुसि, हिकु ॻाल्हि कंदुसि ऐं हली वेंदुसि। तकलीफ़ जी ॻाल्हि न आहे, चांहि तयारु आहे, बसि 1 मिंट लॻंदो। तव्हां जूस पीअंदो या चांहि? मुंहिंजे लाइ चांहि मोकिले ॾियो। अचिजी में। अच गुलाम वे अच। कीअं ख़ैर मां आयो आहियां गुलाम? चङो थियो जो आहियां। मुंहिंजी दिलि ते हिकिड़ो बोझ आहे, लाहिणु चाहियां थो पर ठहियो। पहिरीं तूं ॿुधाए त तूं कीअं आयो आहीं? को कमकार अथई छा? एनी प्रॉब्लम, एनी सर्विस फॉर मी? साईं हो मुंहिंजे पुट जे कॉलेज अचण ते तव्हां बंदिश विझी छॾी आहे। मूं बंदिश विधी आहे तुंहिंजे पुट? हाउ इट इज़ पॉसिबल? साईं हा, तव्हां बंदिश विझी छॾी आहे। मां शमीर जो पीउ आहियां साईं। शमीर तुंहिंजो पुटु आहे? हा साईं, शमीर मुंहिंजो पुटु आहे। रुगो फरबाटी आहे, बाक़ी एतिरो ख़राबु न आहे जेतिरो लॻे थो। शमीर तुंहिंजो पुटु आहे? इहो चीतो गोरीलो तुंहिंजो पुटु आहे? साईं मुंहिंजो नंढो पुटु आहे। साईं असां ग़रीब माण्हू वाइदनि ते जीअंदा आहियूं ऐं रुगो ख़्वाब ॾिसंदा आहियूं। किन गिणगनि जो हिकिड़ो छोकिरो आहे महमूद शाह, तंहिं लीडरीअ जो इहो भूत मथे में विधो अथसि, असुल फीणो पढ़ी छॾियो अथसि। बाक़ी लीडर बीडर कोन्हे साईं, रुगो मस्करी कंदो आहे। साईं
तव्हां जेकॾहिं ग़रीब जे ॿार ते मथे ते हथ रखंदो त सुधीर पवंदो। साईं को ॾोह फॾो त न कयो अथसि? न ग़ुलाम न, अहिड़ी का ॻाल्हि कान्हे। तूं आराम सां थी वे प्लीज़। मामूली ॻाल्हि आहे, सभु ठीकु थी वेंदो। तूं सुभाणे मूं ॾांहुं मोकिलिजांसि। एवरीथिंग विल बी ओके। यू सेंड हिम टुमारो प्लीज़। साईं वॾा कुर्ब, वॾियूं महिरबानियूं, लख थोरा साईं तव्हांजा। चाहे पियो ग़ुलाम? साईं कमु आहे त ॼटनि वारो, पर मूंखे वणंदो आहे साईं। हूअं बि साईं असां माण्हू जेके आहियूं से ॼटड़ो सॾाइण में फ़ख्रु महसूसु कंदा आहियूं। ऐं बर्मा में साईं हिकिड़ो मूंखे भिक्षु मिलियो हो, त ईअं सासर में चांहि विझी पे पीती। मूंखे ॿुधायो हुई त सासर में विझी पीअण सां चांहि दिलि ते सोर न कंदी आहे। तूं बर्मा बि पियो आहीं ग़ुलाम? हा साईं। ख़ैर मां साईं जवानी जो वक़्तु हो, पेर में छंछर हो, कॾहिं सिंगापुर त कॾहिं सिलून, कॾहिं जावा त कॾहिं सुमात्रा, कॾहिं ईरान त कॾहिं तुरान पियो घुमबो। साईं 1948 जे ओलंपिक्स रांदियुनि में हिकु महिरबान तरफ़ां ॾिनल टिकट ते हेलसिंकी बि वियो हुउसि। यार तूं वॾो को सैलानी माण्हू आहीं। यू आर रियली एडवेंचरस मैन। हाणे मूंखे इजाज़त ॾियो त वञी ॾुख सुख विरायां। तव्हांजा लख थोरा एहसान। मां सुभाणे मोकिलींदुसि छोकिरी खे। सलाम अलैकुम। ग़ुलाम मां तुंहिंजो ॾोहारी आहियां। अमीर कीअं आहे, मूंखे बख़्श त कोन कयो हूंदाई। भॼी पुरज़ा पुरज़ा थी पियो हो। मूं शीशे जा टुकड़ा ॻंढे ॻोपे हुनखे ॿाहिरां त ठीकु कयो आहे, पर साईं संदसि अंदरि ऊंदाहे समुंड जियां छोलियूं पियूं। इहा थी न ॻाल्हि, हाणे ठीकु था लॻो। A1 ऐं हाणे ऑफिस मां मोटी अची ॿुधाइजो त तव्हांजे ऑफिस में सुहिणियुनि छोकिरियुनि जो तादाद केतिरो आहे। ठीकु? मतां ईअं न थिए जो का छोकिरी तव्हांखे पंहिंजे ॼार में फसाए छॾे। तव्हांजी गुम थियल मुर्क माय लॉर्ड, अहिड़ो फेस करे तव्हां ऑफिस वेंदा? हमेशा माण्हू खिलंदे मुंहं सां वेंदो आहे, मतां माण्हू सम्झनि के ज़ाल सां विड़ी आयो आहे। Wish me for the day. Oh, have a nice day, really. Thank you. अनो बेटा तू तो कारो अंग्रेज लगी पियो।
वाकई में? शहजादी अमीरा बाबा बाबा गाल तो ही औरत तुझे बुधर जी गाल ना है तभी औरत तू कुछ अञा परे थियो असीं औरतूं न आहियूं बाबा, असीं छोकिरियूं आहियूं। का वॾी ॻाल्हि कान्हे का, असीं बि छोकिरा आहियूं। मां पोरो छोकिरो आहियां, ही जवान छोकिरो आहे। पुट हिकिड़ी ॻाल्हि त तूं गुलाम टपाली जो पुटु आहीं? हाँ बाबा। शहजादी जो भाउ आहीं? हाँ बाबा। शामिर जो भाउ आहीं? हाँ बाबा। असीं सभई सर्कस जा मश्करा आहियूं। हाँ बाबा। दुखनि जे ॾींहं में असीं खिली सघंदा आहियूं। हाँ बाबा। रोंदा त न आहियूं। न बाबा। तो बच्चा खिली छो नथो खिली? असीं खिलंदा आहियूं, रोंदा त सभु आहियूं। असीं दुख में खिलंदा आहियूं। खिल लगा छोकरियों छापियो ॾिसो, मारो हाथ ॾिसो, मां त खिला थो। मां जिंदगी जे नाटक में एक्टिंग पियो कयां। हज़ारे माण्हू पिया ॾिसनि, ॾिसो हज़ारे माण्हू, हा ताड़ियूं पिया वॼाइनि, खिलनि पिया। मंदिर जो निशान ठाईस, जल्दी कर। हटी वन। निशान तू तो दाए छॾींदे, पर मूंखे सदा यादि रहंदो। मां तोसां कंहिं बि क़ीमत शादी न कंदसि। तूं कमज़ोर आहीं।
तो तू ज़मींदार क़िस्म जी शइ आहीं। मता सम्झी त मां तुंहिंजे ॻोठ जे कंहिं हारी नारीअ जी हिसियल धीउ आहियां। तूं पंहिंजे रंग ढंग मां खरियल वॾेरनि जो खरियल औलाद खे लॻे। खपुर खावड़नि सी वॾो विथई फेर, नांग न वींदे निकिरी तो डर मथे पेर। ही उन्हनि जो तेर जन जूनागढ़ चढ़ायो। टी इंटड़ी टी पटी पाटी पटी पाटी पटी पाटी पटी पा अज घोट थिए थो यार, अज घोट थिए थो यार। टी पटी पाटी पटी पाटी पटी पा। त इंटरव्यू मां थोरो मिस्टर अमीर मोहम्मद सां सच ॻाल्हाए थो अचां। बाबा जी पुत्र, मां थोरो सच ॻाल्हायां? हाँ बाबा ॻाल्हा। बाबा साईं तूं कॾहिं घोट थियो आहीं? हाँ पुत्र, मां बि घोट थियो हुउसि। कंहिंजी मर्ज़ी सां? पंहिंजे माउ पीउ जी मर्ज़ी सां। बाबा साईं मां तुंहिंजी मर्ज़ी खां सवाइ शादी कई आहे, तूं मूंखे मारींदे त न? न पुत्र, ॾाढा बि न कंदे, न घर मां बि न कढंदे? बिल्कुलु न। घोट चढ़ियो घोड़े नाश पिटो बोड़े, भई नाश पिटो बोड़े। घोट चढ़ियो घोड़े भई नाश पिटो बोड़े, भई नाश पिटो बोड़े। तव्हां फॉलो मी। हेॾे अच। अम्मा हीअ आहे तुंहिंजी दोज़ख। ऐं बाहि लॻे अहिड़ी दोज़ख खे। हीउ कहिड़ो तमाशो पियो करीं तूं? हीअ तुंहिंजी नूंहं आहे अम्मा। कुंवार ॿाहिरि पई मिलीश। जी बाबा। ये कुंवार छा पई चवे? सरकार चवे पे त नओं ज़मानो आहे, सच सची मूंखे पेरे पवे। टैन टैन। अम्मा कुंवार के पेरी पई मिलीश। छोरा तुंहिंजो मथो ख़राब थी वियो आहे छा? बाबा साईं ये मुंहिंजी कुंवार आहे, किलो पेटड़ा। वाह वाह, ये तो सचमुच जी कुलू पत्र है बाबा। हाँ बाबा डिश सोनी आहे ना, पन्नू अकिल भी लगे। अम्मा तू भी डिश। इहा थुली क्लोपेट्रा किथां खणी आयो आहीं तूं छोरा? रे बाबा ये भला तू सीजर जो बेड़ो बोड़े आयो आहे या मार्क एंटोनी जो? भिंडी जो। सीजर ऐं मार्क एंटोनी पाण में विड़ी पिया। मां क्लोपेट्रा के टांगे में विहारे टड़क 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 खणी आयोसि। क्लोपेट्रा बाबा साईं खे पेड़ी पओ। वाह 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 वाह। बाबा साईं ये ॾाढी सुठी ज़ाल आहे। कीअं? ॻाल्हाईंदी अचल कोन्हे। वाह वाह, या तो ॾाढी खूबी वारी आहे। हिन जी हिकिड़ी खूबी ॿी बि आहे बाबा साईं। उहा वरी कहिड़ी आहे? इशारनि में कूड़ ॻाल्हाए थी। वाह वाह वाह। हाणे हेॾे थोरो हिते बि। ही आहे तुंहिंजो आख़िरी ॾींहुं। ज़ालिम समाज तुंहिंजी सच। छोरा तू मूंखे ज़ालिम समाज पे चवी? नो छोड़ा, आई एम घोट। घोट अणमोट तालमोट। हाणे ताईं मुंहिंजो रोब ॾिसिजो। तव्हां सस जे पेरी पो।
मां चवां थो सच जे पहिरीं पो अठी पई तो पोइ मां तोखे तलाक ॾींदसि मां तोखे तलाक ॾियां थो मां तोखे तलाक ॾियां थो मां तोखे तलाक 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 ॾियां ठो 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 बाबा तू न घबरा तोखे कोन तो कावड़जे तू तो ॾाढी सुठी एक्टिंग तो करे पे पप्पू बादशाह यार डब्बू बादशाह हे तुझे गरीब माण्हू सां गॾु केरु आहे ही गरीब आवाम जी कवाड़ आहे बाबा साईं गिची में पइजी वई अथसि जीअं अम्मा तुंहिंजी गिची में पइजी वई आहे छोरा वठाई ख़बर लाइ मोचड़ो सभु मुंहिंजा कपिड़ा ख़राब करे छॾिया आहिनि गरीब आवाम जी बाबा भाजी था भजूं शेमिर तोते मोते ऐं असां जहिड़नि बाशऊर शागिर्दनि ते इहो इल्ज़ाम आहे त असीं हूंदा आहियूं कल्ह हिते हिन जाइ ते प्रोफेसर अकरम अलीअ पंहिंजा गुंडा मोकिलिया ऐं असां शागिर्दनि ते हमिलो करायो जीता गुरिल्ला अफ़वाह तफ़हीम जो वक़्तु हाणे ख़तमु थी वियो आहे हाणे वक़्तु अची वियो आहे त असीं प्रोफेसर अकरम अलीअ खे सबक़ सेखारियूं को अहिड़ो सबक़ जेको कॾहिं बि विसारे न सघे राजा शागिर्दनि जा सूर सिपाही शागिर्दनि जा नक शागिर्दनि जा चीता गुरिल्ला हिदायत फिनिश छा बम बम हाँ बम मोलोटो कॉकटेल प्रोफेसर अकरम अलीअ जो मौत प्रोफेसर अकरम खे मारे छॾियो हाँ इन खां अॻु जो हू तोखे मारे छॾे असीं खेसि मारे छॾींदासीं प्रोफेसर अकरम मूंखे मारे मूंखे छो मारींदो हुनजा गुंडा हुनजो भाइटो शेरल तुंहिंजी ॻोल्हा में ते आयो तोखे मारण आयो मूंखे मारण आयो आहे हा तोखे मारण आयो आहे मूं ॾिनोमान त मूंसां विड़ी पिया मूं वटि त मुंहिंजा दोस्त यार आहिनि मुंहिंजा नौकर चाकर हुआ तूं संदन गुंडनि खे मुंहुं ॾेई सघंदी ऐं फर्ज़ कर त हू तुंहिंजी भेण खे खणी वञण जी कोशिशि कनि रोके सघंदे तूं महमूद शाह मुंहिंजी भेण खे विच में न आण असां पंहिंजे माउनि ऐं भेनरनि खे विच में न आणींदा आहियूं थधो वॾा फ़क़ीर थधो वे चंद्र वे इहा हक़ीक़त आहे त तुंहिंजी भेण असांजी बि भेण ऐं हिन खां अॻु जो हू पंहिंजी बुरी नज़र तुंहिंजी भेण ते विझनि असीं संदुनि अखियूं कढी छॾींदासीं समझी विया न मुंहिंजी ॻाल्हि हाणे मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुध आचर राति ॿी लॻी पूरे ओले तरफ़ खां मां ऐं राजा प्रोफेसर अकरम अली जे घर ते हमिलो कंदासीं ऐं ओभर तरफ़ां तूं ऐं फटाको फ़क़ीर प्रोफेसर अकरम अली जे घर ते बम चलाईंदा पूरे पीले समझी गया वरी दौर फटाका फ़क़ीर शमीर चीते खे त घर वठी विया न यार अहिड़ी त का ॻाल्हि ई न किथे घबराई त न पियो न यार पोइ अचर रात ॿी लॻे ठीक
हैड़ा जी बाबा। सब तैयारी मुकम्मल? हाँ बाबा, सब तैयारी मुकम्मल। हल पोइ होको ॾे। होको ॾियां बाबा? हाँ। डिग्रियूं वठो, डॉक्टर थियो, इंजीनियर थियो, इंस्पेक्टर थियो, डिग्रियूं वठो। तरस खड़ा बाबा साईं पियो अचे, हाणे गिड़ाक फसायूं था। बाबा जी पुत्र, तूं मूंखे डिग्री वठी ॾे। बाबा ख़ैरा तो वटि कहिड़ियूं डिग्रियूं आहिनि? बाबा मूं वटि विलायत जी डिग्रियूं बि आहिनि ऐं देसी डिग्रियूं बि आहिनि। कहिड़ियूं? बाबा देसी डिग्रियूं आहिनि, मैट्रिक 5000 रुपया, इंटर 10000 रुपया, BA 15000 रुपया, MA 20000 रुपया, PhD 25000 रुपया बाबा। ऐं विलायती डिग्रियूं बाबा आहिनि, MBBS लाख रुपया और FRCS 2 लाख रुपया और MMD से 3 लाख रुपया। हाँ बाबा साईं, गारंटी रिटायरमेंट ताईं, कफन दफन चंदे ते बाबा। डबू पुत्र, तोखे कहिड़ी डिग्री खपे? के MBBS। बाबा ख़ैरा असांजे पुट लाइ हिकिड़ी MBBS जी डिग्री खणी अच। हाज़िर बाबा साईं, लाख रुपया हूंदो बाबा। बाबा तूं पैसनि जी परवाह न कर। पप्पू MBBS जी डिग्री खणी वञ। थैंक यू पप्पू मुंशी, थैंक यू। थोड़ा पैसा उधर तोखे सुभाणे पैसा मिली वेंदा। पप्पू मुंशी हल त बाथरूम में बंद कंदसि। हलिया खामा ते पुसी वेंदे वेते। नाउ आई एम डॉक्टर डम डम डबू MBBS। बाबा तू
तू थोड़े हेठा अच मामा जी पुट तू भी मूंखे हिकिड़ी डिग्री वठी ॾे कहिड़ी डिग्री खपे पुट FRCS ठीक है खैरा ये FRCS जी डिग्री त खणी आहे मुंहिंजे पुट जे कान बेगम साहबा उन डिग्री जा 2 लाख रुपया थींदा ठीक है पैसनि जी परवाह न कर पप्पू FRCS जी डिग्री खणी वञ थैंक यू पप्पू मुंशी थैंक यू पैसा सुभाणे मिलंदा ठीक है मां चेक ॾींदीसां पप्पू मुंशी हल न त सवरण वारी पेटी में बंदि कंदसि हल हलिया सवरण पेटी में खामखा साह न बुझाई वेह ते बाबा साईं असां वटि हिकिड़ी विलायती 3 डिग्री बि आहे उहा वारी कहिड़ी डिग्री आहे बाबा उहा आहे MMD बाबा मूंखे MMD वठी ॾे पर पुट ख़बर त पवे त इहा MMD आहे छा बाबा ख़ैर या MMD आहे कहिड़ी डिग्री बाबा इहा आहे विलायत जे डॉक्टर मोहतमार विलायत जी डिग्री मोहतमार वाह यार वाह इहा त ॾाढी ज़बरदस्त डिग्री आहे बाबा ख़ैर तूं हीअं कर मुंहिंजे पुट जे लाइ हिकिड़ी इहा MMD जी डिग्री बि खणी अच बाबा उन डिग्री जा 3 लाख रुपया थींदा अरे बाबा तूं पैसनि जी परवाह न कर पप्पू MMD डिग्री खणी वञ थैंक यू पप्पू मुंशी थैंक यू बाबा तोखे हाणे सभु पैसा सुभाणे मिलंदा अरे बाबा तोखे सुभाणे ॾेई छॾींदासीं न पप्पू मुंशी तोखे बाबा जी जुबान ते एतबार कोन्हे हल न त डिफरेंशियल में वरी बंदि कंदसि हलिया उते ॼमी बर्फ न थी वञे हिते बि मुंहिंजे भरिसां हिते Now I am Dr. Dum Dum Dabu, MBBS, FRCS, MMD. समझी थी हाणे मां मिसिस अमीर मोहम्मद जो इलाज कंदुमि छोरा मां मिसिस अमीर मोहम्मद न आहियां तुंहिंजी मां आहियां तूं मिसिस अमीर मोहम्मद न आहीं मां तुंहिंजी मां आहियां मिस्टर अमीर मोहम्मद यस डॉक्टर साहब ही मिसिस अमीर मोहम्मद न आहे 40 सालनि खां त मिसिस अमीर मोहम्मद ई आहे त पोइ ही इनकार छो पई करे भला बाबा साईं जी पुट मां थोरो सच ॻाल्हायां हा बाबा तूं सच ॻाल्हा भला बाबा मां तुंहिंजो इलाज करियां हा बाबा तूं मुंहिंजो इलाज भली कर पर फ़िलहाल त मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां न बाबा साईं मां तोखे अव्वल बीमार कंदसि पोइ तुंहिंजो इलाज कंदसि अरे छोरा कहिड़ी वाइस वाई वात में पियो कढी नो छोड़ा आई एम डॉक्टर डम डम डबू कॉपी करे पास थोड़ी थियो आया डिग्रियूं ख़रीद कयूं थम इहे डिग्रियूं त असां तोखे वठी ॾिनियूं आहिनि ख़बर आहे तॾहिं त सभिनी खां पहिरीं तव्हां ॿिन्ही जो इलाज पियो करियां यार डॉक्टर साहब हाणे तूं हीअं कर सभ खां पहिरियां पंहिंजी टीम जे मथां तजुर्बो कर असांजो इलाज तूं बाद में कजांइ गुड वेरी गुड आइडिया थैंक यू बाबा सिंह थैंक यू गड़ी बाबा जी बाबा साईं हेडे अच हल तूं वञ घणी अच निकेटे हिते वे इंजेक्शन गड़ी बाबा आ कर घड़ी बाबाम जो मुंह हमेशा लाए बंद हेलो तानिया वेलकम कीअं रहियो ऑफिस जो पहिरियों ॾींहुं पहिरियों ॾींहुं ॾाढो सुठो हूंदो आहे ऐं पहिरियों ॾींहुं सॼी ज़िंदगी यादि रहंदो आहे तानिया जी आज़ादी जो ॾींहुं हा जीअं आज़ादी जो ॾींहुं जीअं ग़ुलामीअ जो ॾींहुं जीअं आज़माइश जे इब्तिदा जो ॾींहुं छा ॻाल्हाए हमीर
ऑफिस जो माहौल बोर कंदड़ तो न हो? ये सब कुछ इंसान के अंदर हूंदो आहे। जेकॾहिं अंदर में बोरियत आहे त पोइ सॼी काइनात बोर लॻंदी आहे। पर तू त अंदरियां बोर नाही। असां हिक ई मौसम में जीअण वारा माण्हू बोर न थींदा आहियूं तानिया। भाई मौसम हिकु हुजे या 8 हुजनि, बस माण्हू खे पाण बोर न हुअण घुरिजे। ये छा थी करी तानिया, प्लीज। ठीकु आहे, ईअं न कंदी कर। अगर तोखे ॻाल्हि नथी वणे त मां जिथां हुआ फॉरगेट तानिया। छो थी करंदी? ॾिस, तू इहो कॾहिं महसूसु न कर त तुंहिंजी माज़ीअ खे दरगुज़र करे मूं तोसां शादी करे तो ते को एहसान कयो आहे। न, हरगिज़ न। मां त ज़ंजीरुनि में जकड़े इंसान आहियां। तो तुंहिंजे दामन में पनाह वरती आहे तानिया। हमें प्लीज एडो सीरियस न थींदो कर। मूंखे डप थो लॻे भला असांजे चौगड़ जेको कुछ थी रहियो आहे छा हू घटि ड्रजारींदड़ ऐं सीरियस आहे? I'm sorry तानिया। सॉरी बोरी न, ठीक थी रहंदो कर। खबर अथई तू खिलंदे केॾो न सुठो लॻंदो आहे। हा ईअं इहा थींदी आहे न ॻाल्हि। भला तुंहिंजी ऑफिस में का सुहिणी छोकिरी त न आहे? का मन मोहणी, सुबुह जहिड़ी सुहिणी आई, प्रे जहिड़ी प्यारी। भाई मता तूं कंहिंजी ॼार में न फासी पए ऐं हरू भरू मां मिस्किन मुफ्त में मारिजी वञा। प्लीज तानिया, छो न चवंदी तानिया? छो न चवंदी कयां मां? अंदर अचां? अच्छा दादी अच्छा। अदा मिठा बेसण ब्रोस्ट हाज़िर आहे। बेसण ब्रोस्ट? हा अदा पकोड़ा। चरी तू पकोड़न के बेसण ब्रोस्ट थी चई? अदा बाबा चवंदो आहे। चलो हां ॿीहर कॾहिं हम दर न खड़काईंदी कर। ऐं असां अञा एतिरा एडवांस कोन थिया जो तू दर खड़काए अंदर थी अची। अॻे हूंदे हुए तू अकेलो, हाणे आई आहे बजाई। तानिया, जॾहिं असांजी अम्मा हूंदी हुई सॼो ॾींहुं वेही असांखे सचल साईं जा कलाम ॿुधाईंदी हुई। नंगड़ा निमाणींदा, जीवे तीवे पालना, ऐं पोइ चुप थी वेंदी हुई। उन खां पोइ चवंदी हुई मेरी आहियां मंदी आहियां, बेशक तेरी बंदी आहियां, ऐं पोइ रोई ॾींदी हुई। हू असांखे शहज़ादी ॾेई ऐं पाण आसमान ॾांहुं उॾामी वई। शहज़ादी असांजी भेण बि आहे ऐं असांजी माउ बि आहे। बस बस घणो थियो अदा मिठा, हाणे बजे खे तू वधीक उदास न कर। तू हिते वही बेसण ब्रोस्ट खा ऐं बजे खे बि खणि ॾिजे। मां चांहि थी खणी अचां। I'm sorry तानिया। ठीक है, का करना है? बेसन ब्रोस्ट खा। मिस्टर के हे ॾिस तानिया जी तस्वीर, संदसि इंटरव्यू ठपियो आहे।
मूं ये ॾींहं विसारिया न आहिनि भोला। केॾा न रंगीन ॾींहं हुआ हुए जॾहिं हर रुत प्यार जी रुत हूंदी हुई। उन्हनि यादुनि जूं कुझु तस्वीरूं मूं वटि आहिनि भोला, जेके मूं संभाले रखियूं आहिनि। मिस्टर के पखी वञी पराओ थियो। इहे फोटा तुंहिंजे कम जा न आहिनि, असांखे ॾे त वञी कम आहिनि। न भोला, अञा वॾे कम जा आहिनि, तमामु वॾे कम जा आहिनि। मिस्टर के मिल्कियत ॾेई छॾियईं ट्रस्ट में, पाण पकड़ण ते गुज़ारो पियो करे, छा ॾींदी तोखे? कॾहिं कॾहिं मुंहिंजी कंहिं उदास शाम खे आबाद कंदी। ऐं हा, संदोस मुड़ुस कॉस्मोस कंप्यूटर्स में डायरेक्टर फिनांस आहे। हू कंगलो हमीर